दादू ज़िले के फुलजी स्टेशन के थाने की हद में नौजवान बेवा न्याणी नजमा पंवर से जिनसी हिरासा करण वाले वाक़े खिलाफ़ पंवर बिरादरी जो है जवाबदार की गिरफ़्तारी लाइ मलिर प्रेस क्लब आडो एहतजाजी मुज़ाहिरो करे रही है। अचो तो उन सां ॻाल्हि ॿोल कयूं तो उन्हनि जा मुतालबा कहिड़ा आहिनि। न्याणी नजमा पंवर जैसे जिनसी हरासान करण वारो याकूब पंवर जैसे फुलजी पुलिस थाने ते 10 तारीख़ ते FIR थी, उनके बावजूद पुलिस थाने उनके गिरफ़्तार कोन कयो, उनकी सहूलतकार बनी रही। सिंध हुकूमत का मुतालबो है आजी सिंध का त पंहिंजो पुलिस जो निज़ाम बेहतर कयो, पंहिंजो पुलिस जो किरदार बेहतर कयो, जी न्याणियुनि सां अड़ा वाक़िया न थियनि। असां अला अख्तियारनि खां घुरूं था कयूं त नजमा पंवर जे मुलज़िम खे गिरफ़्तार कयो वञे ऐं फौरी जेके भी मुलज़िम आहिनि पुलिस इंतज़ाम जे ख़िलाफ़ जेके भी उतां आहिनि मुलज़ माण्हू उन्हनि जे ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे, गिरफ़्तार कयो वञे, न त ॿी सूरत में सॼी सिंध में एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरना आया वेंदा। असांखे ॿियो कुझु न खपे, असां सिंध जी न्याणी सां जेको इंसाफ़ कयो वञे, पुलिस जो निज़ाम बहितर कयो वञे। असां चीफ जस्टिस से गुजारिश था कयूं कि असांखे प्रॉपरली तरीक़े से असांखे इंसाफ़ ॾियो वञे। मुज़ाहिरीन सिंध हुकूमत सिंध के वॾे वज़ीर IG सिंध का फौरी तौर ते मुतालबो कयो आहे त याकूब पंवर जवाबदार के फौरी तौर ते गिरफ़्तार करे सिंध जी न्याणी नजमा पंवर सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन हसन मीर सां गॾु मीर ज़ुल्फ़कार, सिंध TV न्यूज़, मलीर, कराची।